चार आप शायद खेरा तब सही है दोस्तों एक नई कहानी सां तव्हां हाज़िर थिया आहियूं। हिकु नओं वाक़ियो आहे। बादशाह हो उहो रहंदो बादशाही कंदो। उन चयो त जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजी बादशाही हुनखे ॾिजो, माना हुनखे औलाद वौलाद कुझु बि कोन हो। हुन चयो जेमहिल मां मरी वञा त मुंहिंजी बादशाही अहिड़े माण्हू खे ॾिजो जेको हिकु राति मूंसां पहिरीं राति जंहिं महिल मूंखे क़बर में लाहियो त उहा पहिरीं राति मूंसां उहा क़बर में गॾु हुजे। त कुझु टाइम जेको आहे सो गुज़रियो, वञी वसियत थियल इहो बादशाह जेको आहे सो मरी वियो। ऐलान करायो हुनजी बादशाही में त को अहिड़ो माण्हू आहे जेको बादशाह सां गॾु पहिरीं राति क़बर में रहे त असां हुनखे बादशाही ॾींदासीं। हाणे ख़ौफ़ मां केरु न पियो वञे, केरु हुन सां गॾु वेहंदो ऐं हुनखे क़बर खे मथां बंदि कंदा। हाणे मां मथां मरी वञूं या जहिड़ा हुजूं उहा रिस्की कमु आहे, केरु वञण लाइ तयारु कोन। हिकिड़ो अमरा हो, ॿी का बि शइ हुनखे कुझु बि न हूंदो, सिर्फ़ु गॾु हूंदो ऐं हू पाण हूंदो, गॾु हलाईंदो हुन ते वज़न या का माना पंहिंजो रोज़गार हुनजो कंदो, पोइ राति जो सुम्ही पवंदो। ॿी का बि शइ हुनखे कोन हूंदी। हुन सोचियो त हाणे मूंखे कुझु बि कोन्हे, को न को घर आहे न ॿार आहे न, इहो मरी वियुमि त कुझु कोन्हे, का ॻाल्हि कोन थींदी। जेकॾहिं बादशाही मिली वई ऐं सॼी राति क़बर में रहियमि, जहिड़ो बि रहियमि, सुबुह जो वञी करंदो बादशाही मिली वेंदी, ज़िंदगी ठही वेंदी, हर शइ त शादियूं वादियूं हर शइ मिली वेंदियूं, हर शइ थी वेंदी। जेकॾहिं मरी बि वियुमि त भला का ॻाल्हि कोन्हे का, वयूं आहे बि कुझु बि कोन्हे, गॾु हुई आहे। सो उहो आयो हुते बादशाह जी दरबार में। हुनखे माण्हू खे चई त मां वज़ीर खे चई मां क़बर में रहंदो। चयो हा पक, जी हा पक। सो क़बर में खणी आया, क़बर में लाथऊं हुनखे बादशाह खे, हिनखे अंदरि विहारे ऐं क़बर खे बंदि कयूं। टाइम गुज़रियो, राति थी, आवाज़ु आयो त वा तूं केरु आहीं? चई मां गॾा वारो आहे ऐं हे पंहिंजा पार पता ॿुधाइनि। जंहिंसां हाणे बादशाह खे छॾियो न, पहिरियों तोखां त हिसाब वठूं, तूं हुन क़बर में आयो आहीं, सो ॾे हाल भला की मूं सां मुंहिंजो वरी कहिड़ो हिसाबु, मां त मूं वटि का शइ ई कोन्हे, मां त कॾहिं कुझु कयो ई कोन्हे, मूंखे मूंसां कहिड़ो हिसाबु वठंदव, मूं वटि त कुझु ई कोन्हे। ॾिसो गॾा जो अथई, चई फलाणे ॾींहुं तूं गॾा खे सॼो ॾींहुं वहायो, हुनखे पाणी बि न पियारी, हुनखे कुझु खाराई बि न, पाण मानी वानी खाई पाणी वाणी पी अची सुम्ही पए, पोइ सॼो ॾींहुं उस ते वधो पियो। सही ॻाल्हि आहे? चई हा वाची ग़लती आहे। हाणे हणो 100 कोड़ा साईं सॼी राति क़बर में, वरी 2-3 माना 100 कोड़ा थिया, वरी माना ॿियो हिसाबु कयूंसि, फलाणे हंधि तूं गॾा ते खणी वञे ॿार, पोइ माना हुनजे लाइक़ु न हो, तूं हुनखे हरू भरू जेतिरो खणी बि न पियो सघो, हुनखां वधीक तूं ॿार हुनखे रखियो, पोइ वीचारो सांस किरी किरी पियो पए, बर्निंग थी वियो। चई हा वाक़ई सही ॻाल्हि आहे। वरी हणो 100, यानी की हुनखे सॼी राति कुटींदा रहिया। सुबुह जो माण्हू आया, चवनि था ॾिसो क़बर खोले त अमरा जहिड़ो अॼु मरी वियो। कीअं जो हुननि माण्हुनि क़बर खोली, भॻो त कंहिंखे वठि न पियो ॾे। माण्हुनि खे अहिड़ा माण्हू हैरान थी विया, परेशान थी विया त हिनखे छा थियो। हिनखे त शौक़ु हो, आख़िरकार वञी 2-3 माण्हू पकिड़े ऐं हिनखे चवनि त वाह अचो हाणे तोखे बादशाह कयूं। सो हुन चयो छॾियो वाह, मूंखे बादशाही कोन थी खपे। चए छो तूं जो हुन गॾु क़बर में वञे? जी गॾा जो जेको आहे, गॾा जो हिसाबु किताबु हो, उन में सॼी राति पधर खाधा अथमि, उहो हिसाबु पूरो कोन कयुमि त सुबुह थी वियो। जे मूंखे हीअ बादशाही मिलंदी त पोइ उन हिसाब मां कीअं ॾींदुमि। हिकिड़े माण्हू जो अलाए केतिरा बादशाही में माण्हू था रहनि, ऐं हुनखां पोइ बादशाह जा पैसनि जो हिसाबु किताबु, यानी एतिरा हिसाबु किताब थींदा त माना मूंखे बादशाही कोन थी खपे। सो दोस्तो चवण जो मक़सदु इहो आहे त अॼुकल्ह जे दौर में ॾिसो था तव्हां, सियासत जे हिसाब सां अचो या कंहिं बि हिसाब सां अचो त वॾे में वॾियूं माण्हू ज़िमेवारियूं खणनि था, चवंदा हीअ कुर्सी बि मिले उहो बि मिले, ज़िमेवारी खणो, पर हुननि खे अॻिते ख़बर पवंदी त ज़िमेवारी केतिरी ॾुखी आहे। हिकिड़े माण्हू जी, हिकिड़े फ़र्द जी, हिकिड़े जानवर जी जेकॾहिं जिन में ज़िमेवारी आहे त उहा बि उनजो पुछाणो। त हाणे अचो मूंखे ॿुधायो त
अॼुकल्ह जे दौर में ॾिसूं था त कहिड़ी हालत लॻी पई आहे। अलाह सभिनी खे तौफ़ीक़ अता कंदो। अॼु जो टॉपिक अॼु जो मौज़ू इहो ई हो। वधीक हाणे इंशाअल्लाह बेदा थींदासीं। सम्झाणी हिन में इहा ई आहे त हिसाब किताब जेकॾहिं हिकिड़े सल्तनत जो त माना ॾुखियो आहे, हिकिड़े गॾा जो हिसाब किताब कोन ॾेई सघियो। हाणे माण्हू जेके वॾियूं वॾियूं पोस्टुनि ते वॾनि उहिदनि ते त उन्हनि खां पुछाणो थींदो, उन्हनि खां पुछाणो थींदियूं त उहे छा कंदा। पाण सम्झी विया हूंदो त मां छा थो चवणु चाहियां। अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां तमामु हर को इंसान सियासत में हुजे ऐं कहिड़ी बि पोस्ट ते हुजे त उहो पंहिंजी जेका दयानतदारी सां हले त जीअं अॻिते हुनखे हिसाब किताब ॾियणो आहे। छो त हाणे सियासत में अची वञे थो त किथे जिते किथे करप्शन लॻी पई आहे। को बि माण्हू सही हिसाब किताब या पंहिंजी कुर्सी जो हिसाब इस्तेमालु ग़लति इस्तेमालु करे रहियो आहे। लाज़मी हुन खां चवणो त थींदो, पर हिन माशरे में बि हुनखे सज़ा मिलंदी। वधीक दोस्तनि सां इहो वाक़ियो शेयर कजो, कॾहिं वणे त इंशाअल्लाह नए टॉपिक